मखण मखण अॼु खां पोइ तूं अधे ते नज़र रखंदे इएं न थे त हो नवाब खे गोली हणे ऐं नवाब वरी असांजा लाश बोरीअ में विझी दरियाह में लोड़े छॾे। अरे चरी बेगुल तोखे एतिरो मक़बूल कोन्हे त सालू इहो कमु कंदो। हुनमें हिमत छई कान्हे का जो रेस नवाब खान खे फायर करे या बंदूक हणी चई है ना। हुनजे चवण सां बस थी पियो तूं बि ॾिनी बि थी। बस करे वेही रहो। जवान पुट जो लाश पीउ खे शींहुं बणाए छॾींदो आ। तूं इन ॻाल्हि खे मज़ाक न सम्झ। अधो होश विञाए वेठो थी। छा थो सम्झे त अधे जे दिलि खे सुकून हूंदो? हाँ इहा ॻाल्हि तूं सही थी करी। वाक़ई में जेकॾहिं सालू आपे खां निकिरी वियो ऐं नवाब साहब ते गोली हलाई को ग़लति कमु थी वियो त नवाब साहब असांजा उजमा करे छॾींदो। इन जे करे ई त चवां थी त अधे सां गॾु हुज। हुनखे रीझाए जेसी ताईं मूसा जो मौत हुनजे दिलि मां निकिरे। हाँ हाँ तूं परेशान न थी। मां हाणे तुंहिंजे भाउ सां सॼो ॾींहुं गॾु हूंदुसि ऐं सॼो ॾींहुं वेही रिझाईंदोसांसि जीअं दाई नंढड़े ॿार खे कढण खां पोइ रिझाईंदी आहे। किलिल किलिल किलिलो कालो डरो 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 अलाहू अलाहू बच्चू। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।